हिंगोरचा में पानी की खोट ऐं शाख की खोटराई न थियण ख़िलाफ़ आबादगारनि चौथे ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज दौरान हिकु आबादगार पाण साड़ण की कोशिश कई, जंहिंखे ॿियनि आबादगारनि बचाए वरितो। आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए रहियो आहे अब्दुल जब्बार चांग। असी इन वक्त मौजूद है हिंगोर जा भरसा समी सगियों लिंक रोड ते जो आबादगारन अज चौथे ॾींहुं भी एहतजाजी जगह बुख हड़ताली कैंप वह जारी है। असी मौजूद है उन्हनि अगवाणनि सां अचो तो उन्हनि सां ॻाल्हायूं तो उन्हनि जो वधीक उन बारे में छा चवणु आहे, टाइम न्यूज़ पंहिंजा वीचार कीअं था वंडनि। ही तव्हां मुंहिंजी हालत ॾिसो था त मां पंहिंजो पाण खे बाहि ॾे साड़ण जे साड़ियो, तंहिं ते ॿाहिरि पाची पिया जिन मूंखे छॾाए वरितो। मूंखे बेहोशी हालत में मुंहिंजो ब्लड प्रेशर सफ़ा वधी वियो आहे, मां मरण जोॻे हालत में आहियां। ऐं उन जो ज़िम्मेदार चीफ इंजीनियर दारोगो उहे ज़िम्मेदार आहिनि। असांखे मीरक महीननि जी ऐं तीकड़े जी असांखे महिरबानी करे खाटी न खणाए ॾींदा, तेसीं ताईं असां पंहिंजी जंग असां जारी रहंदासीं। न हिकु ॿिनि ॾींहंनि में असांजो कमु न थियो त असां पंहिंजो सखर बि चीफ इंजीनियर वटि असां धरणो हणंदासीं, उते पंहिंजो पाण साड़ींदासीं। अगरि जे न बि अञा बि जे न थियो त असां कंहिं थंभे ते चढ़ी पंहिंजो पाण खे मारींदासीं। जे महिरबानी करे असांखे पंहिंजी खाटी खणाइजनि। तव्हां हिते ॾिसो था, हीअ असांजा आबादगार 4 ॾींहंनि खां गुज़िरियल 4 ॾींहंनि खां बुख हड़ताल ते वेठा आहिनि। हिन जेकी असां मीरक माइनर ते वेठा आहियूं, हिते जेको आहे सालनि खां वठी पाणी नथो पहुचे। हिन शाख जी खाटी कोन थी थिए। तव्हां ॾिसंदो हिन खाट जो हिन शाख जो मुआइनो कंदो त तव्हां ॾिसंदो त दड़ा शाख दड़ा लॻी पई आहे, पूरी पई आहे। ऐं आपाशी अमलदारनि में साल में खाटी थियणी हूंदी आहे, उहा नथी थिए, जंहिंजे करे अॻे ई पुछड़ी ॿियो पाणी नथो पचे। हीअ असांजा दोस्त वेठा आहिनि। अॼु हिकिड़े आबादगार पंहिंजो पाण खे साड़ण जी बि कोशिशि कई। हीअ माण्हू मजबूर थी इन एहतजाज ताईं पहुता आहिनि, पर अफ़सोस इहो आहे त को बि हुक्मरान या जेको आहे इरिगेशन जो अमलदार हिते न पहुतो आहे। असां हुकूमत खे अपील था कयूं, ख़ुदारा हीअ आवाज़ माण्हुनि जो, आबादगारनि जो, मौसूम हारियुनि जो, जेको आहे मज़लूम हारियुनि जो ॿुधो ऐं जेको हिन शाख जी खाटी कराए असांखे पाणी ॾिनो वञे। असांखे जेको टिकड़े वाह मां असांजी नंढड़ी शाख मीरक माइनर निकिरे पई, उन में पाणी जी खोट ऐं खाटी कोन्हे। शाख जी हालत ज़बून थी वई आहे। आपाशी अमलदार लड़ी कोन था अचनि। तालको सबोदरो निंदण को लॻो पियो आहे। असांजो तालको सबोदरो ज़िले खैरपुर जो ज़रात जी पीच आहे। उन ते जेकॾहिं असांखे पाणी न मिलंदो त काॾे वेंदासीं। भाई प्रैक्टिकली ॾिसो त असां वटि पाणी जी ठिंब बि कान्हे, का जे पाणी का पखी बि नथा पी सघनि, पाणी ई कोन्हे असां वटि। ऐं चूंडियल नुमाइंदो बि कोई कोन आयो, न MP न MLA असां वटि। मुतालबात असांजी खाटी खणाए पाणी पुॼायो ऐं सरकारी ट्यूबवेल ठाराए वञे KEC। एहतजाजी कैंप ते वेठल आबादगारनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु त मीरक माइनर ऐं तीकड़ो वाह जी गुज़िरियल 2 सालनि खां खाटी न थी सघी आहे, जंहिंजे करे हिते सवे एकड़नि जी ज़मीन जेका आहे बंजर बणिजी वई आहे। हिननि जो मुतालबो हुयो आपाशी जे वज़ीर ऐं वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो असांजी फौरी तौर ते खाटी कराए असांखे पुछड़ी ते पाणी पहुचाए वञे। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोर जा।